अस्सलाम वालेकुम सर। बियो 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 वालेकुम सलाम। खुश आयो जो खैर प्यार जोर बारी करारियो दुआ अल्लाह जैसा। सर पहिरियां तव्हां मोटरसाइकिल हुई, अॼुकल्ह हिन साइकिल ते पिया हलो? हाँ साईं बिल्कुलु। पहिरियां मोटरसाइकिल रखी आहे यको जी। हाणे मसला वधी विया आहिनि जी। पेट्रोल जा मसला आहिनि जी महांगाई लॻी पई आहे। बिल्कुलु आहे। बच्चनि जो गुज़ारो पघार मां कोन थो थिए। डेली ड्यूटी ते वेंदा आहियूं। जी। जिते असां 100 में अप डाउन कंदा हुआसीं हींअर असांजो 200 में बि नथो थिए। सही। सो नथा करे सघूं। पोइ हीअ साइकिल घणे में तव्हां सर वरिती हींअर? ही साईं असां साइकिल हींअर 2000 में मिली आहे असांखे हलियल। जी। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे साइकिल जो सुख आहे पेट्रोल खां जान छुटी वई आहे असांजी। वर्दी में चढ़ण तव्हां छा था महसूस कयो साइकिल ते? हाँ साईं बसि वर्दी में ॾुखियो त लॻे थो पर छा कयूं महांगाई बि त आहे न, अफोर्ड नथा करे सघूं न। सही ॻाल्हि आहे। ॿियो सीएम सिंध साहिब जूं बि महिरबानियूं आहिनि, स्केल रिवाइज़ असांजो करे कोन थो। सही ॻाल्हि आहे। भला उहो बि खणी करे असां उन में तोखे घणो फ़ाइदो थींदो जो तुंहिंजो मुतालबो आहे? टे सूबा स्केल रिवाइज़ आहिनि। जी जी। अगरि असांखे कंदा थी 10-12 हज़ार जो असांजो फ़ाइदो थींदो। जी। असांजी पघार बि वधंदी, स्केल रिवाइज़ असांखे पंहिंजो हक़ बि मिलंदो। सही ॻाल्हि तो आहे। इनजे करे बसि साइकिल ते फ्री फंड में मोटी ईंदा आहियूं। जी। थोड़ी तकलीफ़ थींदी आहे बसि वर्दी में थोरो ॾुखियो लॻंदो आहे। सही ॻाल्हि आहे। त मुलाज़िम आहियूं सरकारी। जी जी। साइकिल ते बसि हाणे वञूं था मजबूरी आहे। जी। अगरि मोटरसाइकिल घुमायूं था या उन ते चढ़ी घुमूं था त 200-300 रुपए जो मोटरसाइकिल जो ख़र्चो आहे। जी बिल्कुलु आहे। भला कम से कम 100 रुपया लीटर हुजे त बि माण्हू अफोर्ड करे थो। जी जी। 150 में लीटर असांजो गुज़ारो नथो थिए। सो इन जे करे बसि हाणे साइकिल VIP आहे। शुक्र सही। ऐं तूं भला जे मोटरसाइकिल ते ऐं पेट्रोल ते तूं एतिरियूं ॻाल्हियूं ॾीं पियो, महांगाई आहे त घर जो ॿियो बि राशन पाणी आहे जेको वठंदा हूंदो उन में तुंहिंजो छा रायो आहे? ॾिसो न इंसान पेट्रोल बि अफोर्ड नथो करे सघे। जी। ऐं बसि राशन गुज़ारो आहे। इनजे करे मोटरसाइकिल विकिणीसूं। साइकिल ते 2-3 रुपया बचनि, भला घर जे लाइ बचण लाइ सामान, स्कूलनि जा ख़र्च, बचनि जा ख़र्च बिल्कुलु आहिनि। बिल्कुलु कोई शक कोन्हे। छा कयूं भला? छा रहाइश जी जॻह पंहिंजी आहे या किराए ते आहे? मसवाड़ा छा आहे? हाँ नहीं बस किराए जी जगह है। बिल जा मसला आहिनि। बिल घणो थो अचे बिजली जो? को काठो न आहे। कंहिंमहिल 10,000 कंहिंमहिल 15,000 पघार असांजी 35-40 हज़ार बिल अचो वञनि। हिकां जा गैस जा बिल, बच्चनि जा स्कूल जनि फीअनि जा मसला, खीर। पोइ 35-40 हज़ार में गुज़ारो थियो वञे? बसि साईं अलाह जो शुक्र आहे थियो वञे। बाक़ी उहो न आहे जेको माण्हू बचाए केॾांहुं घुमे खाए पीए, उहा शइ कोन थी थिए। सही। बसि कैंसिल करे।